मिठियाली टाउन के ॻोठ ख़ैर मोहम्मद सेतो में सैयद बिराद जे ॿिनि धुरियुनि सैयद जाफ़र अली शाह ऐं सैयद गदा हुसैन शाह जो प्लाट जी मालिकीअत अटकल 28 सालनि खां हलंदड़ तकरार जो फ़ैसिलो रईस हाजी जान मोहम्मद चांदी जी सरपंची में संदसि रिहाइश गाह ते थी गुज़रियो, जंहिं में रईस वाहिद बख्श मस्तूई, रईस बिलावल ख़ान चांडियो, इमामुद्दीन सोलंकी ऐं ॿियनि सभई माण्हू शिरकत कई। यादि रहे त मज़कूरा प्लाट जी मालिकी जा फ़ैसिला रईस मौला बख्श मोपीचो, रईस सुहेल अहमद अब्बासी, रईस रियाज़ अहमद गुराहो, इंजीनियर MB चांडियो जिन कया, जेके कामयाब न थी सघिया। हिन वक़्तु ॿिन्ही धुरियुनि पारां रतो छाण जो ख़दशो वधी चुको आहे, जंहिं बाद बर्ख ज़मींदार रईस हाजी जान मोहम्मद चांडियो अमीननि जे रूबरू ॿिन्ही धुरियुनि खां तफ़सील मालूम कया ऐं प्लाटनि जा काग़ज़ात चेक करण खां पोइ सैयद बरकत अली शाह खे क़ुरान ते बयानु वठण खां पोइ फ़तवा ॾींदे चयो त काग़ज़ ॾिसण खां पोइ ऐं क़ुरान शरीफ़ जे बयान खां पोइ प्लाटनि जो असली वारिस सैयद जाफ़र शाह ऐं हुनजो पुटु इख़्तियार अली शाह आहे, जंहिंखे मुकमल हक़ ॾिजे थो। फ़ैसिले खां पोइ कंहिं बि धुर वरी का अगराई कई त उहा 5 लख रुपया ॾंड भरे ॾींदी। आख़िर में दुआ घुरी वई ऐं ॿई धुरियूं खीरखंड थी वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।